दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो सतों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि यार प्यारा कुर्ब वारा रोज़ थोरो हूंदो वतां। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तो माज़ी जो ऐं जग मशहूरु आहे दोस्तों इन जो शाइर आहे ग़ुलाम हैदर गज्जू। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं उस्ताद जलाल चांदनी जी गायकी जेका आहे उहा तमामु मज़ेदार आहे। तव्हां ॿुधी ॾिसो। उस्ताद जलाल चांदनी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 शम्मा तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे जो रहवासी ऐं उस्ताद जलाल चांदनी जो शीदाई दीवानो मस्तानो ऐं परवानो आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, केहर ख़ान ख़ास केली सिंजूरे खां, असांजो पीरी प्यारो दोस्त अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां। दोस्तों मां उमेद थो कयां त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा, दोस्तनि खे शेयर कंदा ऐं ॾिसंदा रहंदा पंहिंजो चैनल कामराज जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। जान बतूं जी जान खे लॻे न को सोवा ओ सदा तो मसा अचे तुर बीर जो अज अजीब छो न होए अज अजीब छो न होए तू तो सजण सागी पानी हजा तो महबूब छो मुके घुरारी घुर करे छा खाऊं ऐं छा न भला ऐब अमी कके तो मुंह में मोहब्बत छा तालिब मौला खे करी सची ॻाल्हि सुना जे निभा सघी त निभा न त बि दिल भर दागू कामरान जानी सिंधी। मेरी बच्चे
सीता